बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तू हबीब तू तबीब तू दारूं खे दर्दन, तू हबीब तू तबीब तू दारूं खे दर्दन, तू ॾींहें तू लाहीं ॾातर खे ॾुखंदन, तॾहिं फ़क़ियूं फ़र्क़ु कनि जॾहिं अमुर करे हो उनखे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह। सुर यमन कल्याण। रब जी माबूदियत, रब जी ताक़त बयान कंदे साईं जन फरमाइनि था त तूं हबीब तूं तबीब तूं दारूं खे दर्दन, तूं ई दोस्त तूं ई हकीम, तूं ई यार तूं ई वेज, तूं शिफ़ा ॾींदड़, तूं दारूं खे दर्दन, जेको मर्ज़नि जी दवा बि तूं आहे ऐं दर्दनि जो जेको इलाजु आहे उहो बि तूं ॾींहें तूं लाहीं ॾातर खे ॾुखंदन। ए ॾातार, ए धणी, ए पालनहार, ए सर्जनहार, ए खुदावंदा, इन्हनि ॾुखनि खे, मुश्किलातुनि खे, तकलीफ़ुनि खे, आज़माइशुनि खे ॾींहें बि तूं थो ऐं वरी वठी बि तूं थो, उन्हनि खां आजो बि तूं ई थो करीं, तूं ई उन्हनि खां आज़ादु थो करीं, आज़माइश में विझी बि तूं थो। ॾिसे थो त बंदो मुंहिंजो केतिरी सघ रखे थो बर्दाश्त करण जी, वरी उन खां आजो बि तूं ई थो करीं। तॾहिं फ़क़ियूं फ़र्क़ु कनि जॾहिं अमुर करे हो उनखे। ही दवाऊं ही दारूं तॾहिं असरु कंदा जॾहिं उन्हनि खे तुंहिंजो अमुर थींदो। ही नफ़ी असबाब जो हिकिड़ो अंसर बि आहे इहो त पाणी उञ लाइण ते क़ादिर न आहे जेसीं ताईं उन में रब जी मशीयत, रब जी मर्ज़ी शामिल न आहे। खाधो बुख लाइण ते क़ादिर न आहे जेसीं ताईं उन में रब जी खुदावंद धणीअ जी मर्ज़ी, धणीअ जो अमुर शामिल न आहे। ऐं रब चाहे त किरोड़नि जे दवा मां शिफ़ा कढी छॾे, ऐं जेकॾहिं रब चाहे त मिटीअ में बि शिफ़ा शामिल करे छॾे। तॾहिं फ़क़ियूं फ़र्क़ु कनि जॾहिं अमुर करे हो उनखे। इहे दारूं, इहे दवाऊं जेतिरियूं आहिनि तॾहिं फ़र्क़ु कंदियूं, तॾहिं असरु कंदियूं, तॾहिं लॻंदियूं जॾहिं उनखे तुंहिंजो हुकुम थींदो, तुंहिंजो अमुर थींदो। जी लतीफ़।